वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सुभा असुरवेल चौकीदार सब निंड जा मारियल हूंदा आहिनि। सॼी राति जो हुननि खे उजाॻो हूंदो आहे। असुरी त अहिड़ो वक़्तु आहे जेॾी महिल हुननि जी डोरी अखि लॻंदी ऐं इहो ई वक़्तु आहे ऐं अहिड़ो कहर बणिजी हली हुननि ते कड़कंदासीं जो हुननि खे न हथियार खणण जी मोहलत मिलंदी न हेॾां होॾां भॼण जी। पक ॼण सोढा अहिड़ो वलविलो मचाईंदासीं जो हुननि खे पाण संभालण जो मौक़ो ई न मिलंदो। पर वरी बिजार खान आऊं दुश्मन खे कमज़ोर समझण जी हिमाकत नथो करे सघां। मां तव्हां ॾांहुं दोस्तीअ जो हथ वधाए रहियो आहियां ऐं तव्हां जो दुश्मनी ते ज़ोर पिया ॾियो। ॾाढा तंग दिल आहियो ख़ान बहादुर साईं, ॾाढा तंग दिल। जंहिंजे अॻियां मुंहिंजा पेर ॾकण शुरू थी वई, वो कहिड़ो चौथो जवान पैदा थियो आहे जेको ख़ान बहादुर जे साम्हूं ईंदो? ॿुधाए मूंखे केरु आहे वो? बाबा जानी ही सवेर का वठी मूं ते चिथरूं करे रही आहे। सिर्फ इहो बोलाए रही आहे त मुंहिंजी शादी शेरोज खान जी शादी चांडरोकी सां कॾहिं बि कान थींदी। ही थी चवे ऐं ही इहो बि चवे थी त मुंहिंजी चांडरोकी के ॿिए सां प्यार थी करे ऐं चवे थी त उहो असां खां वधीक पावरफुल आहे। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।